अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि तय्यिबीन अत्ताहिरीन व अला अस्हाबिल मुकर्रमीन अल मुअज़्ज़मीन। अम्मा बअदु अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वल्लज़ीन आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह। सदक़ल्लाहु मौलानाल अलीयुल अज़ीम। मुझा दोस्तों, मुझा अजीजों, अहले दिल, साहिबाने बातिन, अल्लाह जे बरगुज़ीदा बानन जो फरमान ऐं चवणा जेकॾहिं माल ॾियण सां इज़त बची पवे त माल दौलत कुर्बान कजे पर पंहिंजी इज़त बचाइजे। पर जेकॾहिं माल इज़त ऐं जान ॾियण सां दीन बचे त दीन जे मथां पंहिंजी जान भी कुर्बान कजे, पंहिंजी इज़त भी कुर्बान कजे, पंहिंजो माल भी कुर्बान कजे। पर जेकॾहिं इज़त जान माल ऐं दीन ॾियण सां रब मिले त इहे सभु शयूं कुर्बान कजे। यार जे मुखड़े जो दीदार नसीब थे, अल्लाह जो कुर्ब मिले, पोइ उन जे लाइ जान ॾियणी पवे, इज़त ॾियणी पवे, अहल औलाद कुर्बान करणो पवे, ॿिन्ही जहान जूं नेमतूं कुर्बान करणियूं पवनि त करे ॾे शर अल्लाह राज़ी थी पवे। हर दो आलम कीमते खुद गुफ्तही, हर दो आलम कीमते खुद गुफ्तही, नख बाला तुम के अर्जानी हरूस। ए मुंहिंजा मौला, तो पंहिंजे कुर्ब जे लाइ ॿिन्ही जहाननि खे मुल्ह ऐं क़ीमत बणायो आहे। पर मौला, इहा बाब अञा हल्की आहे, अञा गिरानी कर। जे रब जे राज़ी करण जे लाइ ॿिन्ही जहाननि जूं नेमतूं कुर्बान करणियूं पवनि। दुनिया त दुनिया, मगर जे जन्नत ॾियणी पवे, हूरूं कसूरूं कुर्बान करणियूं पवनि त इहे नेमतूं बि कुर्बान कजनि त शर अल्लाह जी ज़ात राज़ी थी। ये जान कहिड़ी शइ आहे? हज़रत शाह इनायत शहीद रहमतुल्लाह अलैह खे जेॾी महिल फाही ते चढ़ण जे लाइ वठियूं पिया वञनि, तोॾी महिल ख़ुशीअ में बुज़ुर्ग ठे गई डप पियो, जान कुर्बान करण जे लाइ, सिर वधाइण जे लाइ पियो वञे त छा पियो चवे? रहानी दी मराज़ रंजती, रानी दी मराज़ रंजती, रानी दी मराज़ रंजती, जज़ाकल्लाह बेदारन खैरा। चेदो तो मूंखे ॿिन्ही जहाननि जे सुणण खां छॾाए विधो, हिन हस्ती जे रंज मां मूंखे आज़ाद कई। अॼु जान यार जे लाइ मुंहिंजी कुर्बान थी रही आहे। ओ मूंखे क़त्ल करण वारा रब शर ॿिन्ही जहाननि में तोखे ख़ुशि करे जो अॼु यार जे ख़ातिर मुंहिंजो सिर कुर्बान थी रहियो आहे। जेॾी महिल बुज़ुर्ग खे फाही ते चाढ़ियो वियो आहे, तलवार सां सिरी धड़को धार कई वई आहे। उन महिल सिरीअ मूं आवाज़ पियो अचे, सिर दर कद में आ
आबिद च बजाशद ई बार गिराबूद अदाशद च बजाशद। अरे जेकर यार जे कदमन में कुर्बान थी वियो त कहिड़ी वॾी ॻाल्हि थी वई त गरो पार हो जेको ॾेई वियो। पर अहिड़ियूं त लख जानियूं हुजनि, लख सिर सां हुजनि जेकी यार जे नाले तां कुर्बान करे छॾियो। ओ फकीर ओ मुजादा फकीर सदाण सोलो आ, फकीरी जी दावा करण सोली आ, मोमिन सदाण सोलो आ। मगर यार अञा त तूं पंहिंजी जान खे प्यारो कयूं वेठो आ, अञा तूं पंहिंजे नंग इज़त नामूस खे प्यारो कयूं वेठो आ। पर वल्लज़ीन आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह, मोमिननि खे हर चीज़ खां मजूर मिल्कियतुन धन दौलतुन खां प्यारी शइ हूंदी आ त अल्लाह। अञा पंहिंजी जान पंहिंजे माल खे प्यारो रखियो वेठो आ, अञा तूं माण्हुनि जे मेड़नि ताननि खां ॾिनो वेठो आ त कीअं फ़क़ीर बणिजा, कीअं नेक बणिजा, मथां माइट न रुसी वञनि, अज़ीज़ क़रीब न रुसी वञनि। पर यार अल्लाह जा बाना चवंदा आहिनि त दुनिया रुसी वञे त रुसण ॾे, छल राज़ी हुजे त अल्लाह अल्लाह जान कुर्बान थी वञे त मुंहिंजा इहा जान ॾियण बि हक़ीक़त में ज़िंदगी आहे। माण्हू मरंदो आहे मगर जो रब जे राह में जान ॾींदो आहे, ख़ुदा जो कसम इहो मरण खां पोइ बि जहिड़ो थी वेंदो आहे। इहो मरंदो न आहे। कुश्तगाने खंजरे तस्लीम हर नमाज़ जा ग़ैब जाने दीगरत, जेकी अल्लाह जे इश्क वारे खंजर जिन खे क़त्ल करे विधो आहे, इहे मरदा न आहिनि मगर हर घड़ी उन्हनि खे रब नित नई ज़िंदगी अता फरमाए छॾींदो। हज़रत ख्वाजा निज़ामुद्दीन औलिया देहलवी रहमतुल्लाह अलैह जेॾी महिल गुज़री गंजो दुनिया तां इंतकाल जो वक़्तु क़रीब आयो आहे, दुनिया तां पर्दो फरमाइण जो टाइम आयो आहे, ओॾी महिल पंहिंजे ख़लीफ़े खे सॾु कयो अथनि, ओ बच्चा ज़रा ओरे आ, मुंहिंजी आख़िरी नसीहत ॿुध, मुंहिंजी आख़िरी वसियत ॿुध, इन ते ज़रूर अमल कजांइ। जेॾी महिल ख़लीफ़ो वेठो अची वेठो आहे, साईं फरमाइनि था जेॾी महिल आउं मरी वञा मुंहिंजे जनाज़े सां गॾु ही रुबाई पढ़ंदो हलजांइ, ही बैत पढ़ंदो हलजांइ। जेॾी महिल बुज़ुर्गनि जो इंतकाल थी वियो, जनाज़ो मुबारक खणी हलण लॻा आहिनि, ख़लीफ़ो बुलंद आवाज़ में बुज़ुर्ग जे जनाज़े जे अॻियां चवण लॻो आहे, सर से मीना बसहरा में रवी सतबे मेरी के बेमां में रवी। ओ मुंहिंजा सोना अॼु काॾे थो वञी, अॼु कहिड़े सफ़र ते थो वञी, अॼु कहिड़े वतन जो इरादो कयो अथई, कहिड़ो न बेरहमी जो मूंखे अकेलो छॾियो, अॼु काॾे थो वञी पियो। सर्व से मीना बसरा में रवी सतबे मेरी की बेमां में रवी। ए तमाशा का आलम रूए तो तू मुझा बारे तमाशा में रवी। ओ मुझा मुर्शिद मिठड़ा जिते तुझी दरबार लगदी हुई, हज़ारे परवाना तुझे
दीदार जलाईंदा हुया अॼु दरबार किथे खोलण थो वञी अॼु किथे पंहिंजो दीदार कराइण थो वञी जेॾी महिल खलीफ़े जो बैत पढ़ियो आहे बुज़ुर्ग जे जनाज़े में चुप अची वई आहे कफन खुली वियो आहे कफन मां हथ मथे खणी फरमाईंदा दीदार जाना मेरा पंहिंजे यार जे दीदार जे लाइ वञी रहियो पंहिंजे महबूब जे दीदार जे लाइ वञी रहियो आहियां पंहिंजे हक़ीक़ी दोस्त जे दर्शन जे लाइ वञी रहियो आहियां मालूम थियो अल्लाह जा वली मरंदा न आहिनि हू त रब जे दीदार में वञी मुस्तग़रक़ थींदा करे अल्लाह सदी जो कायम आहे कौनैन में मुंहिंजा दोस्त अल्लाह जा दोस्त जे मज़ारनि में वञी आरामी थियनि मगर उहे पंहिंजे कब्रुनि में बि ज़िंदा ई मौजूद हूंदा छो त हुननि पंहिंजी जान अल्लाह जे नाले तां कुर्बान करे छॾी पंहिंजो सिर साह हक़ीक़ी महबूब जे मथां घोर करे छॾनि अल्लाह जी ज़ात वरी उन्हनि खे अबदी ज़िंदगी अता करे छॾी तूं अञा इश्क में तो पैर पातो ई कोन्हे को मोहबत जी वातीअ जो अञा तो सैर कयो ई कोन्हे को मुजादा तूं अञा चैनल जे किनारे ते बीठो ही चैनल जे वादी में अंदर तूं खिड़ियो ई कोन्हे त तोखे कहिड़ी ख़बर त पाणी जूं मौजूं ऐं मेराण छा थींदी हो मुजादा जे इन इश्क वारी वादी में लही इश्क वारी सुर्खी पी खुदा जो कसम दुनिया त दुनिया मगर जन्नत में तो विसरी वञे करे अल्लाह साईं खां तो मोड़ियो आहे तोखे नफ़्स नदान नियोड़ियो पंहिंजे मालिक खां तो मोड़ियो आहे ओ कई उमेर तलफ़ केॾो लोड़ियो आहे इहे ढेर ख़ुदीअ जा तूं ड्राहे दाम थी रात असर है बदाए दा मिठी निंड ने जी बिठाए दा उथी रात असर ओ गोड़ा कन त करे जाॻा जी त पखी हर के जी मिठी बात बकी ओ सबके साईं जी आहे तलब सिखी रुलिया बहमन में है रुलिया बहमन में तुझी रात वही उथी रात असर अरे दुनिया जे फिक्र में दुनिया जे गणचर में दुनिया जे फिक्रात में पंहिंजी सारी जिंदगी बर्बाद करे वेठे अॼु ताईं दुनिया बस कोन आई अॼु ताईं पैसे जो ढो बि कोन थी अल्लाह जो दर छॾे दुनिया जे पोयूं लॻे तरफ़ तोखे दुनिया जे लाइ बि ज़लील ऐं ख़्वार ऐं रुसवा बणाए छॾियो पर जेकॾहिं तूं अल्लाह जो दर वठी आहे ख़ुदा जो कसम या दुनिया बि तुंहिंजे कदम ते थुकूं पई खाए हो मुजादा अल्लाह जे बानू दुनिया खे त्याग ॾिनो पंहिंजे रब सां दिलि लाथो ख़ुदा जो कसम रब उन जे पोयों दुनिया ईअं लाहे छॾी जीअं पाछो माण्हू जे पोयों रुॻो विझंदो आहे
मुजादा फ़कीरी इन शइ जो नालो न आहे जेको अल्हम्दुलिल्लाह दाढ़ी रखाई को बची नेक बणी पर यार फ़कीरी आहे जो दिल तुंहिंजी हिकु घड़ी अल्लाह जे ज़िक्र खां गाफ़िल न हुजे हर घड़ी दिल पई बोले अल्लाह पखी तो अर्श जो आहे दामो दाणो जेको दर्द जो ठाहे कुर्ब कुसर में रोज़ थो काहे कुर्ब कुसर में वो रोज़ थो काहे एरीअ में इश्क वचोल नबी गाल न खोल नबी गाल न खोल बोल सजणैया बोली नबी गाल न खोल नबी गाल न खोल बोल सजणैया बोली बोल दादा या बोली कहिड़ी न सुठी आहे इहा लोली कहिड़ी न सुहिणी आहे रात जो अल्लाह शैतान में ले भालो दिल सा कर तू अल्लाह 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 है मुर्शिद जो जानी रह मुर्शिद जो जानी रहबर रूहानी सिरड़ो कया कुर्बानी सिरड़ो कया कुर्बानी जान बदाई जान फिदा अल्लाह 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 प्यारो आशिक जहते जग सारो आशिक जहते जग सारो मिठड़ा है अल्लाह 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 खुदा जे ज़िक्र सां मोहबत रख खुदा जे ज़िक्र जो वज़ीफ़ो कमाए यार ॿिया त वज़ीफ़ा पढ़ी ॿिया विर्द कमायई ॿिया मुंहिंजा दोस्त कई क़िस्मनि जा हीला हलायई पर यार हे फ़क़ीर जो चयो त मञी ॾिस हीअ ॿोली त तव्हां ॾिस खुदा जो कसम तुंहिंजे घर जे कख पन ते अलाह जे नूर जी बरसात वठी वेंदी मन जली मन ज़करनी रब फरमाईंदो आहे जॾहिं मुंहिंजो गानो मुंहिंजो ज़िक्र वेही कंदो आहे मां रब अर्श थो लही इन बहाने सां अचे गॾु वेंदो आहे जॾहिं मुंहिंजो गानो वेही कंदो आहे अल्लाह
में अल्लाह आज मोहब्बत जा बूटा जमाए पीर जेको पोखे सलाह सिक जा दिए और उल्फत जी विझे भलाई संदो भाण अहिड़ो मुर्शिद हूंदई ताण त रसंदे वञी तूं रब खे दादा मुर्शिद कामिल मिले त अंदर जा औलाद ग़फ़लतूं दूर थियनि क़ल्बो बातिन बोले पियो अल्लाह इश्क जे दरिया में बेड़ो हलाए केर केर इश्क जे दरिया में बेड़ो हलाए केर केर पीर का मिल खा सवा यार का मिल खा सवा लहरूं लगाए केर केर इश्क जे दरिया में बेड़ो हलाए केर केर इश्क जे दरिया में जो नया मुनो वधीर में पाण सां जो नया मुनो वधीर में पाण सां लिखे कलम लोहदा लिखे कलम लोहदा अखर पिराए केर केर इश्क जे दरिया में बेड़ो हलाए केर केर इश्क जे दरिया में करबला जो वाक़ियो ए अदा तू याद कर करबला जो वाक़ियो ए अदा तू याद कर इश्क वारन खां सवा अरे घर सवारन खां सवा अचड़ा तुहाए केर केर इश्क जे दरिया में खोलियो मुश्की चपन के चोलियो सो दोस्तराबन खोलियो मुश्की चपन के चोलियो सिरो शाकत खोलियो सिरो शाकत खोलियो प्यारी मुस्कान आशिक तुरे जिंद जान मीरावती प्या ओलो शकेर पाना मुखान पिया
अबान में खसारो है बरी अजवा करने सांग में खसारो अल्लाह अले जिन वाले जादू वाले मसमरे जमा ओ बिठा है जिन ना है जादू ना है खेल तमाशा ना है इसके दो डंगू लगो आज को बेवकूफी नचाए ओ मुंजादा तो इश्क दी चाट तो के लगी कोने का ओ इश्क जो डंगू तो खेल दो कोने का तो के केड़ी खबर मोहब्बत छा थींदी आहे त दर्द छा थींदो आहे ही छो था नचनि छो था टपनि इहा ख़बर पुछी तो इश्क वारनि खां पुछी न बंदा न दाशत सामान न बंदा न दाशत सामान न बंदा न दाशत सामान बयावाज़ मुर्गे बनालत फकीर जहां पर समास मस्ती बशोर भले के भी नजर आई न कौर है जहां पर समास मस्ती बशोर भले के भी नजर आई न कौर अरे अंधे के कड़ी खबर आईने में अंधे के मुंह नजर को नहीं दुआ ओ मुजादा तुझे अंदर वारी अखियूं अंधियूं लॻियूं क्यों तोखे कहिड़ी ख़बर त मोहबत छाहे इश्क छाहे अदा जे इश्क हासिल करणु चाहीं त करे सवा चाहे मोहब्बत मुंडो शरीयत जो शरीयत का सवा चाहे रोआरे रात यूं सजियो मोहब्बत यार दिल पर जी है रोआरे रात यूं सजियो मोहब्बत यार दिल पर जी है खुदा जो कुर्ब मोहब्बत में मोहब्बत खाऊं है खुदा जो कुर्ब मोहब्बत में मोहब्बत खाऊं सवा चाहे एड़ो तू पीर कामिल गोल चखाए मेठा जो मोहब्बत जो है मोहब्बत में खुदा मिलंदी मोहब्बत खाऊं सवा चाहे खुदा जो कुर्ब मोहब्बत में मोहब्बत खाऊं सवा चाहे कर अल्लाह हर पाने के सॾु थींदो त ओ फलाणे जा उम्मती हली अचो ओ फलाणे नबी जा उम्मती हली अचो पर जॾहिं आशिक़नि जो वारो ईंदो त रब फरमाईंदो ए मुंहिंजा आशिक़ो हली अचो त मां पंहिंजो तव्हांखे दीदार करायां ओ मुंहिंजा अल्लाह ताला हिकिड़ी अहिड़ी जन्नत ठाही आहे इन लिल्लाहि जन्नतुन लैस फ़ीहा हूरुन वला कसूरुन वला लबनुन वला असलुन वला कीयत जल्ला रब्बुना दाहिका अहिड़ी जन्नत रब ठाही आहे जंहिंमें हूरू न हूंदियूं कसूर न हूंदियूं खीर जूं माखी जूं नरूं न हूंदियूं मगर अल्लाह जी ज़ात मुश्किल चेहरे सां पंहिंजे आशिक़नि खे दीदार थो कराए उहा आशिक़नि जे मथां इनायात थींदी माण्हू सिकंदा पिया त असां जन्नत ॾे वञूं आशिक़ वरी जन्नत खां रुठा वेठा हूंदा असांजो जन्नत सां छा हूरन सां छा असांखे त यार जे दीदार जी दरकार आहे दिलड़ी दिलम जातो खे इहा वापसि वरण जी नाहे दिलड़ी दिलम जातो खे इहा
दिलड़ी में सतो के कुदरत खड़ी बचाया पर जो मारियो सोना तुझे नजर जो मारियो असला तुझे नजर जो मारियो असलों बचण जो नाही सिर जो कयो सौदो हाजत पुछण जी नाहे नम जतो के या वापस वरण जी नाहे सिर जो कयो सौदो हाजत पुछण जी नाहे कर अल्लाह करीम रात थींदी हुई सुभाणे जी नमाज़ पढ़ी उन्हें वुज़ू सां उन्हें मुसले ते मुराक़बो करे वेहनि तहज्जुद जी नमाज़ उन्हें वुज़ू सां फज्र जी नमाज़ उन्हें वुज़ू सां मुसले ते पढ़ंदा अमर जी दिल चवंदी तो बच्चा तू सॼी राति वेठो ई तोखे उठाड़नि में सूर नथो पवे थकावट नथी थिए छा पर फरमाईंदा रोई करे मुंहिंजी अम्मा मुंहिंजी जी दिल मां लॻ में इश्क बराबरि सजो अमर सब रंगी जसर तसी के चाओरे भू है मादर नथा कागल मंदा कॾहिं हिकिड़े दफ़े मथनि अहिड़ो त इश्क जो हाल दर्द मोहब्बत जो हाल पइजी वियो जो पाण छा कयूं जो घर के अंदरों कड़ा ॾेई दरियूं बंदि करे कपिड़ा लाहे हिकिड़ो लांघो बदी वठी रड़ियूं कयूं साहूं खण लॻा ए मुंहिंजा अल्लाह हूअ त हुया दुआऊं घुरां थो लही दुआऊं तूं क़बूल नथो करे भला हाणे दर्द जो साहूं कया तुझे दरबार में कबूल पइजी वञे मन का मुंहिंजी दाह तुझे दरबार में अघामी हाय हाय सारी रात गुज़री वई दाहुण कंदे सॼे ॻोठ जा माण्हू हुनजे गॾु थिया लठूं कुआरियूं खणी आया अरे छा थी वियो आयो अरे को चोर पियो अरे छा माजरा आहे त ॾाढो साईं असांजो अलाह रहमत करे साहिब हाल इश्क वारो हो चई त मोटी वञो ॿियो कुझु कोन्हे को हे आले ज़िक्र खे फिकर जो हाल थियो आहे इश्क जो बेकरारी इश्क जी थी आहे ॿियो कुझु कोन्हे को मोहबत जा पूर जार खे पूर पिरन जा जॾहिं को वञे था हे पूर पिरन जा जॾहिं को वञे था रोयो रोयो मेण वञे था मुंहिंजा जोगी हलिया ॿिया थम जूए छॾियो ऐं मुंहिंजा साॻी हलिया ॿिया थम साॻ कयो मुंहिंजा दाही साॻी मस्जिद साॻा दिहाड़ा कॾहिं उहे वक़्तु हूंदा जो मिठड़नि जूं मिठड़ियूं गुफ़्तगूयूं हूंदियूं सोढ़ियूं गुफ़्तारियूं हूंदियूं लखे दर्द दुख भेटिजी वेंदा तॾहिं मिठड़े मुर्शिद जो दीदार कबो हो बेकार दिल खे करार अची वेंदो हो अॼु यार मस्जिद साॻी या अङण साॻा आहिनि पर उहे ॻोल्हण वारा पखी अॼु नज़र नथा अचनि पिया कॾहिं हिकिड़ो भेरो सॾु कबो हो बाबा फरमाईंदा जीअ चवां जीअ चवां अॼु सॾु कर उहो जीअं जो जवाबु नथो मिले अॼु मुंहिंजा ॾांहुं उहे मिठड़ियूं गुफ़्तगूयूं उहे हाल मरम जवान नज़र नथा अचनि पिया मुंहिंजा मिठा दुनिया केॾी बेवफ़ा फानी आहे जॾहिं मुंहिंजे मिठड़नि मुर्शिदनि करीम जो विसाल थी वियो आहे जेॾी महिल तुंहिंजे जनाज़ो मुबारक खणी आहियूं मुंहिंजी भेण मूंखां पुछा पई करे अदा कॾहिं त बाबे साईं खे हैदराबाद दवा जे लाइ वठी वेंदा हुयो कॾहिं कराचो वठी वेंदा हुयो अॼु मुंहिंजे बाबे खे खाधे वठी था वञो अॼु कहिड़े इलाज जे लाइ था वञो पिया
दम भेरड़ा ए जालन आय में चंद्रिया जो ॾाढा ॾींहड़ा के ॾुखेरड़ा ए दिल सारी दिल सारी दिल सदा बनी दम भेरड़ा बेशक अल्लाह जा वली हयात हूंदा आहिनि पर मिठा वे सारी गुफ्तगूं बंद थी वियूं सारी मिठियूं कचहरियूं बंद थी वियूं ओ मुंहिंजा कहिड़ो न जहान फ़ानी आहे कहिड़ी न दुनिया बेबका आहे अहिड़ा जवान अल्लाह जा प्यारा सब वही क़ब्र जा मेहमान बणिया मुंहिंजा दाद इहो सफ़र असांजे मथां बि जान अचण वारो आहे इहे माण्हू मैदर था पिया तेरे जी पटे लॻी पई आहे कल्ह कोन पवंदी जो असांजे मथां बि मौत थी कड़कंद हो करे वठ तयारी कर मुल्ला जो तुंहिंजो आई बारो ऐं करे वठ तयारी आजिज़ चए मिठो मुर्शिद मियो जाने मिठो मुर्शिद मियो जाने ओॾे तोखे हलणो आहे दुनिया जा वठ मज़ा जानी मगर हिकु ॾींहुं मरणो आहे दुनिया जा वठ मज़ा भाऊ मगर हिकु ॾींहुं मरणो आहे जो मौत आयो जो वक़्तु भरिजी आयो आहे मुंहिंजा हिकिड़ा जवान लॾे विया ॿिया लॻण जे लाइ तयार वेठा आहिनि पिया हो मुंहिंजा अञा तुंहिंजी अखि कोन थी खुले अञा तोखे होशियारी ख़बरदारी न थी थिए पर यार उहे ॾियारा ईंदा जो वरी तोखे रत जा ॻोढ़ा रोइणा पवंदा दरमान थियो है दर्द व्या ओ दिल जा वधी तन को दरमान थियो बिरह जी बारिश उठी सूर में सदो सामान थियो है दर्द व्या ओ दिल जा लुटे दिल यार में जोरी सीने में सूरत माया बधी बचा बजा काने बिंदुर जी बात बाजाए थी घट घर घुमे घोरी हम ज्यादा अल्लाह ताला जल शान के विसारी दे ॾाढा ॾुखिया ॾींहं ॾिसणा पवंदा
मुझे अल्लाह के नवसार जो मुझे यार जो जिक्र न छड़ जो देसर में हो जो परदेसर में हो जो परजर में हो जो बराबर में हो जो हर वक्त प्यार कजो अल्लाह वतन से जान हला
बंदे अल्लाह के विसारो सही छो बंदे यार को गाफिल बणोई छो न तो गई चवी अल्लाह हिंदुस्तान जो लंडन अमरीका सऊदी जो मोटी अची सघे थो पर यार कबर जे मुल्क जो वरी दुनिया ते मोटी नाहे अचो उन वतन जी तयारी करण था उते माल कोन कमी दई मिल्कियतूं कम नहीं दई खीर पुट कम नहीं दई उते सर सेवर कम नहीं दई पर कमी दी अल्लाह जेको हिकिड़ी निमाज़ जाणी वाणी छॾे थो इहो कुफर जी खॾ में वञी किरंदो अरे असां केतिरियूं निमाज़ूं छॾियूं वेठो केतिरा रब जा फर्ज़ कज़ा कयूं वेठो साईं भॻवान जा मन कता लिहियतहू क़ब्ल कुर्ज़त अस्वद अल्लाह वजहू यौमल क़ियामा जेको वॾी दाढ़ीअ खे मुठ खां घटि कूड़ाईंदो आहे या कटाईंदो आहे क़यामत जे ॾियारे उथंदो तॾहिं जो मुंहुं कारो थींदो शफ़ाती इन शख़्स जे लाइ मुंहिंजी शफ़ात बि कोन हूंदी मुंहिंजे शफ़ात खां बि मरज़ूर हूंदो जेको ई बाब मुहम्मदी भेराईंदो अरे दुनिया जे शरारामनि जे पोयां दुनिया जे सुखनि जे पोयां पंहिंजे आख़िरत वारी ज़िंदगी बर्बाद वेठो करी पर यार ख़बर तॾहिं लॻंदई जॾहिं मौत जा हथ तुंहिंजे गिचीअ में पवंदा सलात मुझे सुने वही सलात अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना महबूबना मुहम्मद व आलिही व अस्हाबिही अजमईन ओ मुसाफिर वाट वींदड़ तूं उथी जल्दी तयारी करे हे मुसाफिर वींदड़ तूं उथी जल्दी तयारी करे सते सांगा सभई सारा हलण जी होशियारी करे अॼु कहले महल मारियूं पकियूं पुखतियूं सुणियूं ॻाढ़ियूं वॾाॾी कहले महल मारियूं पकियूं पुखतियूं सुणियूं ॻाढ़ियूं अजर तोखे वते तारियूं उन जी बि इंतज़ारी कर
मुसाफ़िर वाट वींदड़ तूं उथी जल्दी तयारी करे ओ मुंहिंजा परदेसी भाउ आख़िरत जे सफ़र जी तयारी कर उते कहिड़ी चीज़ कमी ईंदई जेको अजरब जो ज़िक्र कई अल्लाह सफर में तो शैतान तो बाबा खाने तो नहीं खाने दोस्तों ये मां तो तुझे संगति है तो संगत जो तू कह रही कि मां इब्लीस है इब्लीस होगा शैतान तू मुसा की संगत करे कि न सही मां तो संगत हो खैर से अगते हलिया वो हमरा देखो जैसो व्यापारी की नमाज न पढ़ी वरी व्यापारी न पढ़ी वरी सिजल तो न पढ़ी सोमवारी न पढ़ी शैतान जल मिली तू की यार ये तू बस तू मुखो बजोर चई होकी भला तू इब्लीस लानती मां तो मुसलमान है चई बाबा मूं हिकिड़ो सजदो छॾियो त रब मूंखे लानत ई करे छॾियो तो सॼा दर 5 वक़्त ख़ुदा जा फर्ज़ कज़ा कया आहिनि तंहिंजे करे तूं मूं शैतान खां वधीक पुछणो ई मां तोसां यारी कंदुमि मुंहिंजा त केतिरा ख़ुदा जा फर्ज़ सां छॾिया वेठा आहिनि अल्लाह जी बंदगी खां मुंहुं मोड़ियूं वेठा आहिनि नशन क़तल में बेहयाइनि में गुनाहनि में मुंहिंजा त अछी दाढ़ी थी वई मौत मथो अची वियो त बि अञा तुंहिंजी मोट रब ॾे नथी थी हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ हिकिड़ो ख़ासि नौकर पधार ते बीहारी त मूंखे रोज़ानो यादि ॾियारींदो कर त ए उमर तूं मुसाफ़िर ए उमर तूं आख़िरत जे मुल्क ते वञण वारो बसि रोज़ानो सुबुह जो बि शाम जो मूंखे मौत यादि ॾियारींदो पधार ते माण्हू बीहारी हिकिड़े ॾींहुं आईने में ॾिठई त दाढ़ी में अछा वार ॿ नज़र को नौकर हटाए चई कि बाबा हाणे जेको तूं कमु कंदे सो हे अछा वार मूंखे पाणे मौत यादि ॾियारी हे अछा वार जेके इन्हनि खे ॾिसंदुसि पियो मूंखे पाणे मौत यादि ईंदो मुंहिंजा तुंहिंजी अछी दाढ़ी थी वई हथ सां खे केस वयूं कारो घोर नौजवान पियो जवान थियण जे लाइ वसदो करी पर ख़ुदा जवानी थी कोशिश वॾी में आहे पर मुंहिंजा अल्लाह ताला जल शानो सोने नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए जेको पंहिंजे दाढ़ीअ खे कारो थो करे क़यामत जे ॾियारे उथंदो त हुनजो बूथ बि कारो थियो मुंहिंजा दोस्तो अल्लाह जो ख़ौफ़ रखो ख़ुदा जी ज़ात खां डिॼो शरीयत पाक जी ताबेदारी कयो अल्लाह वारनि जी ग़ुलामी इन्हे जे लाइ कबी आहे त अल्लाह जो दीन नसीब थिए शरीयत नसीब थिए पीर इन्हे जे लाइ वठिबो आहे त मुर्शिद जे मजलिस में वञा मुर्शिद जो फैज़ बरकत हासिल थिए त मूंखे अल्लाह जो दीन नसीब अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजे पीर जो मुरीद हूंदो सो कॾहिं गुनाहनि में तूं खे न ॾिसंदे मुंहिंजे पीर जे मुरीद खे उहे पेर न हूंदा जेको सिनेमा ॾे पंधु ते वञे मुंहिंजे पीर जे मुरीद खे उहा अखि न हूंदी जो धारी औरत ॾे बुरी नज़र पई ॾिसे मुंहिंजे पीर जे मुरीद खे उहा ज़बान न हूंदी जंहिंसां कूड़ ऐं ठगी ऐं ॻोल्हा करे सघे बाक़ी तूं कम इहे कंदो वधी त पोइ मुंहिंजे पीर जो मुरीद न सड़ तूं ई शैतान जो मुरीद अल्लाह शैकुल लहू बि शैकुल शैतान जंहिंजो मुर्शिद न आहे न कामिल रहबर न आहे हुनजो मुर्शिद शैतान मुंहिंजा जे अल्लाह वारनि जी ग़ुलामी हथ कई थई ख़ुदा वारनि जे संगत सोबत में आयो हुई त अल्लाह जे दीन ते अमल कर शरीयत पाक जो ताबेदार थी महबूब जी सुन्नत और जो हुकुम मिले त हीअ महबूब जी सुन्नत सिर कटिजी वञे त कटिजण ॾे मगर महबूब जी सुन्नत तोखे कज़ा ठाहे कर क्या ॻाल्हि तोखे क़बूल आहे क़बूल आहे कबो अमल हथ मथे कबूल आहे न सुन्नत जी ताबेदारी कबी मुजादा जे महबूब जे शरीयत पाक जो ताबेदार थी वे अल्लाह ताला कुरान में फरमाए वअल्लाहु अल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात अल्लाह जो वाइदो आहे उन्हनि माण्हुनि सां
जे ईमान आणे पोइ अमल साले महबूब जी पैरोकारी इन्हनि सां अल्लाह जो वाइदो आहे मिनहुम मग़फ़िरतन व अजरन अज़ीमा इन्हनि जा सभु गुनाह अल्लाह ताला बख़्शे छॾींदो इन खे वॾे खां वॾियूं जन्नत जो जागीरू इनाम में ॿुधाए छॾींदो मुंहिंजा दोस्तो अल्लाह जो वाइदो सचो आहे रब जे वाइदे खे माण्हू चाही त अॼु टेम थी अॼु वक़्तु थी अदा चेट जो फ़सुलु चेट में पोखबो कती जो फ़सुलु कती में पोखबो ही वक़्तु अमलनि सालनि जे पोखण जो हिन वक़्त में अल्लाह खे यादि करणो आहे रब खे राज़ी करणो आहे पोइ माण्हू खिलनि त भली पिया खिलनि माण्हू टोकूं कंदा आहिनि ठठोलूं कंदा आहिनि भली पिया खिलनि मुंहिंजा दोस्तो अल्लाह जे ॿारनि खे कंहिंजे पारी मेरे ताने मलामत जो गुज़रा न हूंदो आहे मगर अल्लाह जा ॿार रात्री पिया कंदा साईं जन को ज़िक्र पुछई ज़िक्र पुछी मोटी वियो ज़ाल पंहिंजे सां हाणे को ज़िक्र पुछी आई मां तुंहिंजी पकाई सफ़ाई सां मानी कयां तो फ़क़ीर थी आई ॿुध असांजा फ़क़ीर मिड़े विया ऐं छो ॾिसो ऐं बीड़ी दुकान उन बीड़ी थिके तंगे वरी उन मां ॿी दुकान वटि हुको हूंदो मस्जिद में तो हुके वारो केरु कोन हूंदे मूंखे ॾिठो अथनि मूंखे लाॻियो चएसि उन ई महिल डंडो खणी वा चिल मां भॼी भोरा भोरा नर टांडा टोपियूं सभु उछलाए सभु कयो उन जी वॾी मूं वाइदो कयो अॼु वॾी वरी बीड़ी कई हे चिल में मुजादा अल्लाह वारनि जो फैज़ इन खे सॾो आहे जो मुजादा गुफ़्तगू थींदी वञे त माण्हुनि जा रंग फटबा वञनि मुजादा हे ॾिस मुंहिंजे पीर कामिल जो फैज़ 15वीं सदी में हाणे हिकिड़ो माण्हू पियो मूंसां ॻाल्हि करे चई तव्हांजी केस खणी विया आहियूं उते वॼाई तुंहिंजे सां 30 औरतूं आहिनि जेकी 5 वक़्त निमाज़ पर तहज्जुद निमाज़ में शुरू करे ॾिनियूं सॼे ॻोठ में अल्लाह जे दीन जो चर्चो थी वियो आहे केतिरा माण्हू मुंहिंजा दोस्तो सुधरनि पिया सालिह बणजनि पिया मुंहिंजा त हेड़े दौर में हे फ़ाइदो दीन जो मिले पियो त 10 भेरा ॾींहं में पाण मथां हुन घोर विया जे हिंगरोर से वरी घर में मिलंदे काफ़ी मुंहिंजा अल्लाह वारा मिलण ॾाढा मुश्किल हूंदा आहिनि भाॼनि ते ख़ुशि नसीबनि खे हे संगतूं हे सोबतूं मिलंदियूं अॼु मुंहिंजा लख रुपया करोड़ रुपया ॾियूं त बि उहा मिठड़नि मुर्शिदनि जी मजलिस वरी न नसीब थी सघनि कदुरु कर अल्लाह वारनि जो कदुरु कर हिन दरबार जो कदुरु कर जा गुफ़्तगू ॿुधी थो इन जो कदुरु कर अमल सालिह वारो थी शैतान जी यारी छॾ अल्लाह ताला जल शानो फरमाए त वला तत्तबिउ शैतान फइन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन शैतान जा ताबेदार न थियो जो शैतान तव्हांजो जानी दुश्मन हिकिड़ो माण्हू हुयो तो शैतान जे नाले जो चिल्लो कमाए पीरन फ़क़ीरनि ते त घणा ई चिल्ला कयो हुन वरी शैतान जो चिल्लो कमाए 40 ॾींहं पोइ शैतान जे नाले जो वेंदो पियो कमाए 40 ॾींहं पूरा थिया त शैतान आयुसि माण्हू जी भई ॾे ख़बर तो चिल्लो सॼो कमायो आहे मुंहिंजे नाले जो माण्हू मुंहिंजे लानत विझंदा आहिनि तो वरी मुंहिंजे नाले जो वधीक कमायो आहे छा थो मां ग़रीब आहे मिस्कीन आहे सफ़ा तमामु कमज़ोर थी वियो हलियो सो ख़ुदा खे घणाई सॾ कया त मुंहिंजो ख़ुदा त जाती मुंहिंजी वार कोन थो करे तुंहिंजो चिल्लो कढियो तूं मत विझ चइबो हाणे मां घोड़ो थो थियां पोइ तूं मुंहिंजी विकुर पोइ जेतिरा पैसा चवंदे ओतिरा तोखे मिलनि घोड़ो पढ़ शैतान घोड़े जी सूरत ऐं जेका हे आयो उन घोड़े खे असांजी घोड़ो हेॾो वॾो टपा करे कुझु पियो हाणे ॼण त कहिड़ो आलीशान घोड़ो हिकिड़ो अमीर वॾेरो हुजे उन ॾिठो अहिड़ो घोड़ो त मूं में भए कोन की भई खपाईंदे चए हा घणो जे 3000 वटि 3000 उहो घोड़ो अची
ॾाढो ख़ुशि थियो त अहिड़ो घोड़ो मूंखे मिलियो, इहो ख़बर कोन तो चई दी आहे। सो अचे ॿधई दिन में तांबेल में और नौकर हुनखे ख़र्च रोकियो, घोड़े खे ख़र्च रोकियो हणे थो। केॾी महिल ख़बर पई त भित में को सोराख़, उन में घोड़ो वञण लॻो, भित जो सोराख़। नौकर वठी रड़ियूं घोड़ा घोड़ो भेण भित जे सोराख़ वठो भेण पकड़ियो, घोड़ो भित में थो वञे। माण्हू अचे गॾु थियल बराबरि अंदरि, और ॿियो न पुॻो खणी पुछ में हथ में तो पुछ हिन जे हथ में पियो, घोड़ो अंदरि कायो। पोइ पुछ खणी वरी जे आयो सरदार वटि, घोड़ो त ॿियो हलियो, हे पुछ आहे। पोइ जो खोले त माण्हू खोलियो त उहो सारंगी लॻी पई, पुछ मोकिली सारंगी। वरी खणी आयो हुन अमीर मालिक वटि, पुछ घोड़े जो, वरी चए सारंगी थी वियो, खणी आयो कपिड़े में वेह। उहो जो खोले त गॾ वारो असां शैतान जी ॻाल्हि पोइ इहो फ़ाइदो थींदो न। असां शैतान खे भाकुर पाए वेठा आहियूं, अलाह जे दीन खे, अलाह जे रसूल जे दीन ऐं सुन्नत ऐं शरीयत खे छॾे ॾिनो। मुंहिंजा दोस्तो, त शैतान जा ताबेदार न थियो, अलाह जे दीन ते अमल कयो। असां आहियूं मुस्लमान। अरे बाबा मुस्लमानी जी कहिड़ी में ॻाल्हि, मटको अथई जे न, नारीअ अथई जे न, नमाज़ पढ़ंदो जे न, तहज्जुद पढ़ंदो जे न, रंधण अथई जे न, इस्लाम तो में आहे कहिड़ो? हो ॿियो बाबू साहिब हिकिड़ो रहंदो रेलवे स्टेशन, हुनजे ॻोठ जो को माण्हू आहे मिलण, तो ॿियो पुछेसि बाबू साहिब तॾहिं ख़बर मुंहिंजे ॻोठ ॾे मिली खैरो, आज तव्हांजे ॻोठ सभु कुल खैरो, भई घोड़ो तव्हांजो सभु मरी, घोड़ो मरी वियो, आज घोड़ो मरी, बाक़ी ॿियो सभु कुल खैरो। भला घोड़ो कीअं हो? चई तव्हांजी अमड़ कुराड़ी मरी वई, तो हुनजो जो सिरूं धोयो हूंदो, तंहिं करे ॾींहुं लॻो घोड़ो। अम्मा मरी वई, हाज़ी माणे मरी वई, बाक़ी ॿियो सभु कुल ॾे करे। भला अम्मा कीअं हुई? चई तव्हांजी घरवारी जेका हुई सवा वीचारी, हुनजो या फाटी पियो, हुन दुख में हुआ, पुटड़ी में ज़ाल मुंहिंजी मरी वई, आज उहा ज़ाल तुंहिंजी मरी वई, बाक़ी ॿियो सभु कुल ॾे करे। चए त ज़ाल मुंहिंजी कीअं हुई? चए तुंहिंजा पुटड़ा हुया, उहे खेॾण महिल मथो वठी जाइ तुंहिंजे किरे विझो, दॿजी मरी आहे, तूं ॿार चयो भला मुंहिंजा पुट मरी विया, त्यागी पुट तुंहिंजा मरिया, बाक़ी ॿियो सभु कुल खणी जाइ ॾिठई, त्यागी जाइ ॾिठई, बाक़ी ॿियो सभु कयो। चए ना मुराद घोड़ो मरी वियो, अमड़ मरी वई, तंहिं इन सां गॾु ज़ाल मरी वई, पुट मरी विया, जाइ ॾेई वई, बाक़ी खयो कहिड़ो सॼो मुंहिंजो अलाह ताला थी वियो। असां आहियूं मुस्लमान, दिमाग़ कोन्हे, रोज़ो कोन्हे, दाढ़ी कोन्हे, पटको कोन्हे, ज़िक्र कोन्हे, तिलावत कोन्हे, दुरूद कोन्हे, आहियूं मुस्लमान। मुझा दोस्तों, ये शहादत है, उल्फत में कदम रखना है। लोग आसान समझते हैं मुसलमान, माण्हू मुसलमानी के आसान समझो आहे, मगर मुसलमानी पंहिंजे जान जो नज़रानो पेश करियो। मुजादा अल्लाह वारनि जो सोबत नशीन थी, ख़ुदा वारनि जी संगत ऐं मजलिस में अच वञ रखो, त इहे तुंहिंजे अंदर जूं ग़िलाज़तूं धोंदा, इहे तुंहिंजे कटियल क़ल्ब खे रोशन कंदा, तुंहिंजे गुनाहनि जा दफ़्तर मेरा धोपंदा, अल्लाह जे दीन वारी दौलत खे नसीब थींदी। मुंहिंजा दोस्तो, मुर्शिद कामिल इन खे सरबो आहे। हज़रत जुनैद बग़दादी रहमतुल्लाह अलैह जो हिकिड़ो मुरीद थियो, उन खां पोइ गुनाह थी पियो, त उनजो मुंहुं कारो थी वियो, मुंहुं शिकिलकारी थी वियो, वीचारे घर को निकिरण छॾे ॾिनो, घर में अंदरि वेठो आहे। जेकस कीन जिया दाल जिया थी जेॾियूं, अखियूं मुंहुं मली रहे, कहिड़ो न कुनिया, घर में अंदरि वेही रही। राति गुज़री, सुबुह थियो त काराण कुझु घटिजी, वरी ॿी राति गुज़री त अञा काराण घटिजी, टी राति गुज़री त मुंहुं जेको आहे सो चोॾहीं वांगुरु चमकंदड़ बणिजी। अञा घर खां निकितो, टिनि ॾींहं खां पोइ घर खां ॿाहिरि निकितो त बुज़ुर्गनि जे तरफ़ जो माण्हू आयुसि, तो पियो चए त पुट ख़ुदा संभाले कदम खणी हल, जो सॼियूं सारियूं 3 रातियूं असां रोई रड़ी तुंहिंजे लाइ दुआऊं घुरी तुंहिंजे कारे मोहगे रोशन कयो।
मुझे घर न्यापो मोकिलियो त पुट अहिड़ा कम न कर तो 3 ॾींहं ते राति जो असांजो निंड आराम फिटी वियो असां रोई रही अल्लाह जे दरबार में तुंहिंजे चेहरे खे रोशन करायो दादा अल्लाह वारा कहिड़ा सजण आहिनि कहिड़ा कयोपा आहिनि पंहिंजे घर में वेठा आहिनि त बि रोई रड़ियो गुलामनि जे लाइ दुआऊं घुरियूं उन्हनि खे दीन वारी दौलत सां सरफराज़ कर मुजादा त अहिड़ो सजण अबो न थींदो अम्मा न थींदी मिट माइट अहिड़ा सजण न थींदा जहिड़ा मुर्शिद खान में सजण आहिनि उन्हनि सजण सां मोहबत रखो ताल्लुक रखो ॻाढ़ापो रखो ईअं चओ त मुंहिंजे मुर्शिद जो मट दुनिया में ॿियो कोन्हे बुज़ुर्ग फरमा त अॼुकल्ह जे मुरीदनि खे नंढे ॿार जेतिरो वाकुल कोन्हे नंढड़ो ॿार हुजे 15-20 औरतूं सींगारे सवारे नवां कपिड़ा ज़रीदार लिबास सोन चांदी पाराए उहे औरतूं वेहा ऐं उन छोकिरे जी माउ वरी मेली गदली सदली हुजे फाटड़ा कपिड़ा पातल हुजे हाणे छोकिरे खे छॾियो त इन्हनि मायुनि ॾे काॾे वेंदो ॿियो हुनखे सॾु कनि त पुट उते हली आहे आखंदा कपिड़ा सुहिणा आहिनि ॾिस सां सुहिणियूं आहिनि इहा माई तुंहिंजी माउ कोजड़ी आहे ॻाढ़ी आहे फाटड़ा कपिड़ा सच ॿुधायो त बचिड़ो काॾे वेंदो माउ ॾे वेंदो मुजादा अॼुकल्ह जे मुरीदनि खे एतिरी बि मोहबत जी सम्झ कोन्हे अॼोको जलसो बि तुंहिंजो इम्तिहान आहे अॼोको जलसो बि मुंहिंजा दोस्तो मुरीद उनखे सरबो आहे जो पंहिंजे पीर जे साम्हूं ॿिए खे अख खणी बि नाहे ॾिसणो भली सिंदर लही अचे भली मुंहिंजा दोस्तो कहिड़ो बि गौस ज़माने जो लही अचे मगर मुरीद उनखे सरबो आहे जो पंहिंजे पीर खां सवाइ ॿिए पासे जो अख खणी न ॾेखारींदो हज़रत ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी रज़ी अल्लाह ताला अन्हु जा मुरीद हुयो हज़रत बख्तियार काकी रहमतुल्लाह हज़रत बख्तियार काकी जो मुरीद हो ख्वाजा फरीदुद्दीन गंशकर हिकिड़े ॾींहुं हज़रत बख्तियार काकी वटि संदसि मुर्शिद आयो ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती त ही मुरीद हज़रत ख्वाजा फरीदुद्दीन पंहिंजे पीर जे ॿारहों बजे वेठो वो पियो चवेसि त ओ फरीद मुंहिंजो मुर्शिद आयो आहे मुईनुद्दीन चिश्ती तूं उन पासे ॿारहों ॿधी ओॾे अदब करे जी हाज़िर थी वियो ओॾे थी वेठो घड़ी वरी ओॾो मुंहुं फेराए वरी पंहिंजे पीर जे वरी हिकड़ करे थी ओ फरीद मुंहिंजो पीर आयो आहे ओॾे मुतवजो थी मूं ॾे ॿारहों ॿधी न वे मुंहिंजे पीर ॾे मुतवजो हाज़िर थी वरी घड़ी करे ओॾे मुंहुं करे वेठो वरी पंहिंजे पीर ॾे मुंहुं करे ॿारहों वरी टियों भेरो हकल करे थी ओ फरीद ॾिसी नथो अदब नथो करे मुंहिंजो पीर आयो ओॾी महिल हज़रत ख्वाजा मुईनुद्दीन फरमायोसि त ओ बख्तियार काकी हुनखे न चओ हे तुंहिंजे मोहबत में अहिड़ो मस्त वेठो आहे जो आउं मुईनुद्दीन आयो आहियां पर हींअर जे ख़िसर लही अचे त अखि खणी कोन ॾिसंदुसि तुंहिंजी बेफ़रमानी नथो करे हुकुम तुंहिंजो मञी घड़ी घणो ॾे मुंहिंजे मुतवजो थिए थो पर हिन जे नस नस में तुंहिंजी मोहबत समायल आहे हिनखे न चओ मोहबत में वीचारो मस्त ऐं बेख़ुद बणिजी वियो मुरीद इनखे चइबो आहे जो पंहिंजे पीर सां अहिड़ी निस्बत हुजे अहिड़ो ॻाढ़ापो हुजे जो ॿिए पासे मुंहिंजा दोस्त हुनखे वाझाइण जी ज़रूरत न पर जेकॾहिं ॿिए बुज़ुर्ग वटि हुनखे फैज़ मिले या का भलाई थिए त बि ईअं चए त इहो फैज़ मूंखे मुंहिंजे पीर वटि मिलियो जेकॾहिं मुंहिंजो पीर मूंखे क़बूल न करे हा त हिकिड़ो कॾहिं मूंखे फैज़ न मिले मुंहिंजा दोस्तो पंहिंजे मुर्शिद सां निस्बत रखो ताल्लुक रखो ॻाढ़ापो रखो अल्लाह ताला जल शान खे यादि कयो रब जो ज़िक्र कयो त रब राज़ी थिए रब जो रसूल राज़ी थिए मुंहिंजा दोस्तो ही मजलिस कज़ा न कयो हर महीने जी 24 जी रात ते महफ़िल थिए थी ऐं हुते दरगाह करमपुर शरीफ़ में हर महीने जी 12 जी रात दरगाह गफ़ाराबाद शरीफ़ में हर महीने जी 8 जी रात मुंहिंजा जेकी जहिड़े तरह आहियो जिते तव्हांखे जा दरगाह वेझी हुजे उते अच वञ रखो पिया अल्लाह राज़ी अल्लाह जो हबीब शर राज़ी थिए दुआ घुरो अल्लाह ताला हिन ॻाल्हि खे मथो शर अमल जी तौफ़ीक़ ربنا تقبل منا انك انت السميع العليم وتب علينا انك انت التواب الرحيم या अल्लाह ने सारी जमात से राजी थी सभी जो मुश्किलात को माफ करवा सभी का दर्द दूर करवा हाजत मंदर जो हाजत रवा करवा
दिल ददन जो मुश्किलात हल फरमा मुझे पीर जे दरबार जा जे पांदेड़ू बणजियां त सभिनी ते राज़ी थी सभिनी जो मुश्किलात माफ़ फरमा जल दुआ जे लाइ चयो आहे या जे दिल में मक़सद खणी आहिनि सभिनी जूं मुरादूं पूरियूं फरमा बेरोज़गारनि खे रोज़गार अता फरमा रोज़गार वारनि जे रोज़गार जूं तंगियूं ख़त्म फरमा रिज़्क़नि रोज़ीअनि में बरकतूं नाज़िल फरमा कर्ज़ वारनि जा कर्ज़ छॾा दर्दमंदनि जा दर्द दूर फरमा बीमारनि खे शफ़ाए कामिला नसीब फरमा हाजतमंदनि जूं हाजतूं रवा फरमा या अल्लाह जे हिन जाइ ते ॻाल्हियूं ॿुधियूं तो उन्हनि जे मथां असांखे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमा पंहिंजी मोहबत ऐं मार्फत नसीब फरमा पंहिंजो इश्क ऐं इरफान अता फरमा पंहिंजे हबीब जी ग़ुलामी अता कर हुजूर जे इश्क ऐं मोहबत वारी ज़िंदगी ऐं मौत अता कर या अल्लाह असांखे असांजे पीर कामिल जी मोहबत अता फरमा असांखे असांजे पीर जे इश्क ऐं निस्बत में फना कर या अल्लाह असांजे हिन पीर कामिल जे दरबार खे क़यामत ताईं आबाद फरमा मुंहिंजे पीर जे बचड़नि ते राज़ी थी मुंहिंजे पीर जे बचड़नि ते राज़ी थी मुंहिंजे पीर जी सारी जमात मुरीदनि ग़ुलामनि ते राज़ी थी या अल्लाह हिन सारी जमात जूं मुश्किलातूं हल फरमा या अल्लाह हिन दरबार खे क़यामत ताईं आबाद फरमा हिन दरबार खे वसीअ बना या अल्लाह जीअं जमातुनि जी कसरत थी आहे ए मुंहिंजा अल्लाह हिन दरबार खे बि ईअं वधाए त तुंहिंजा बाना आसानी सां अल्लाह जे दीन जी ख़िदमत कर या अल्लाह तुंहिंजे खज़ाने में का कमी कोन्हे का या अल्लाह तुंहिंजा खज़ाना भरपूर आहिनि असीं मिस्कीन तुंहिंजे दरबार जा स्वाली आहियूं असांखे ख़ाली न मोटा हुजूर जी सारी उम्मत ते करम फरमा या अल्लाह हुजूर जा उम्मती जिते रहनि था उन्हनि सभिनी ते राज़ी थी या अल्लाह महबूब जो दीदार नसीब फरमा गुंबद खिदरा जो दीदार अता कर दयारे हबीब जी ज़ियारत नसीब फरमा या अल्लाह हिन मजलिस में जे शरीक थिया उन्हनि ते राज़ी थी जन हिन मजलिस जी ख़िदमत अदायगी कई उन्हनि ते राज़ी थी जन हिन मजलिस में ख़र्च कयो या जन जानी माली मुआवनत ऐं नुसरत फरमाई मुंहिंजा अल्लाह हिन सभिनी ते राज़ी थी उन्हनि जे रिज़्क़नि रोज़ीअ में बरकतूं नाज़िल फरमा या अल्लाह तो असांजे मुर्शिद कामिल जी सारी जमात ते फ़कीरनि फ़कीराणनि ते राज़ी थी इन अल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला सय्यिदिना व मौलाना महबूबिना मुहम्मद व आलिहि व सहबिहि व बारिक वसल्लम बाबा जी की नवा जमात की जिक्र पुछण चाहे थे